आवाज़ सां जवाब मुर्शिद हुसैन रहबर हुसैन दुरूद शरीफ बुलंद आवाज़ तो सलाम अलैका या रसूल अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वल आकिबतु लिल मुत्तकीन अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिल अंबिया वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाइन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व रफ़अना लका ज़िक्रक सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम मौलाया सल्ले व सल्लिम दाइमन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम या रब्बि बिल मुस्तफा बल्लिग मक़ासिदना वग़फिर लना मा मज़ा या वासिअल करमी। अगर जन्नत में जाने का इरादा हो तमामी का तो गले में डाल दो पट्टा मोहम्मद की गुलामी का। कुव्वते इश्क से हर बस्त को बाला कर दे दहर में इसमें मोहम्मद से उजाला कर दे कि मोहम्मद से वफा तूने तो हम तेरे हैं ये जहां चीज है क्या लोहो कलम तेरे हैं। निगाहे मुर्शिद हुसैन में ये तासीर देखी बदलती लाखों करोड़ों की तकदीर देखी। मेहरत हो जी साड़ो मौला आमिल रहबर हुसैन करम पहुंचो जो कयो आजो गो हर हुसैन। वाह जो मुर्शिद मिलायो तो दिली दिल पर हुसैन दीद दिल पर में हुजे प्यार सौ हर हर मुर्शिद हुसैन। मौज़े सामीन हज़रात प्यारी नूरानी रूहानी जमायत अज जुम्मतुल मुबारक जो रहमतुन नहीं बरकतुन जो डी आहे जंहिंजे लाइ सरकार फरमाइन था अन अबी दर्दा क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अक्सरुस सलात अलैया यौमल जुमअत। रिवायत है अबू दर्दा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जल फरमायो जुमे जे ॾींहुं मुझे मथा कसरत सां दुरूद पाक पढ़ंदा कयो।
अज भी जुमे जो ॾींहुं आहे तव्हां भी सरकार जी बारगाह में कसरत सां दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयो अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह। प्यारी जमायत अज तव्हां महबूब मुर्शिदन करीमन जे पाक चेहरे मुबारक जी ज़ियारत करे पंहिंजी दिल खे नूर इरफान सां रोशन करे रहिया आहियो। अज दिल जे थांव खे सिधो रखण जो कम आहे त हिन खे अल्लाह ऐं उन जे रसूल जी मोहब्बत सां भरण महबूब मुर्शिदन करीमन जो कम आहे। मोदे सामीनो हजरात अल्लाह ताला कुरान मजीद कुरान रशीद में इरशाद फरमाए तो वरफअना लक ज़िक्रक ए मुजा हबीब असा तुझे करे तुझे जिक्र ऐं शान के बुलंदो बाला कयो आहे। प्यारी जमायत अल्लाह ताला पांजे हबीब जो शान पान बुलंद कर फरमायो आहे। तोहां कुरान पाक पढ़ो अल्लाह ताला जने बिन नबियन जो जिक्र कयो त उनन जा नाला वरता जीअं त या आदम या नूह या इब्राहिम या इस्माइल या मूसा या ईसा पर जने तुझे ऐं मुझे नबी जो जिक्र कयई त उन जो नालो न वरतई बल्कि लक़बन सां फरमाए या अय्युहन नबिय्यु या अय्युहर रसूल या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर यासीन तोहा। एड़ी तरह अल्लाह ताला के नबी के हिकु मौजू अता फरमायो के नबी के ब मौजू अता फरमाया के नबी के टे मौजू अता फरमाया पर अल्लाह ताला असाई तोहा जे नबी के उहो त शान अता कयो जो हिकु ब टे न बल्कि सराफा मौजूदो बनाए मोकिलियो आहे। तुझे ऐं मुझे नबी जो उथण भी मौजूदो वेहण भी मौजूदो घुमण भी मौजूदो त बीहण भी मौजूदो आहे। अज मां तव्हां जे साम्हूं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौजज़ात मां कुछ मौजज़न जो ज़िक्र कंदुमि। जंगे ऊद में हज़रत कतादा रज़ियल्लाहु ताला अन्हु जी अख में तीर लगो जंहिंजे करे तारो बाहर निकिरी पियो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थी अर्ज़ की या रसूल अल्लाह फिदाक अबी व उम्मी मुंहिंजी अख निकिरी पई आहे। पाण करीमन के तबीब जो ॾस न ॾिनो पाण करीमन के हकीम जो ॾस न ॾिनो बल्कि पाण करीमन हज़रत कतादा जे तारे के अख जी जगह ते रखी दुआ फरमायो त अख जड़ी थी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक हथन जी बरकत एड़ी थी जो कुरान में जडे एक अख जी नजर कमजोर थी पर जेका अख इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता कई हुई उन अख जी नजर बरकरार रही। सुभान अल्लाह। काजी अयाज शिफा शरीफ में रिवायत करे तो हजरत अस्मा बिनते उमैस रज़ियल्लाहु ताला अन्हा बयान फरमाई थी खैबर खां मोटंदे मक्का में सहाबा ने हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज ज़ोहर अदा फरमाई ऐं बाद में हजरत अली मुर्जा रज़ियल्लाहु ताला अन्हु के सॾु फरमाए के कम सां मोकिलियो। प्यारी जमायत अली केर आहे अली हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सोट आहे अम्मा खातून जन्नत जो शोहर आहे हसनैन करीमैन जो बाबो आहे अली उहो आहे जंहिंजे हथ में हथ ॾेई हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मन कुंतु मौलाहु फ़अलियुल मौलाहु जंहिंजो मां मौला ऐं मददगार आहियां उन जो अली भी मौला ऐं मददगार आहे। बेशक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मौला अली जे लाइ फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीयुन बाबुहा मां मुस्तफा इल्म जो शहर आहियां ऐं अली उन जो दरवाज़ो आहे। बेशक पोइ जॾहिं अली साईं मोटी आया त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ असर अदा फरमाए चुका हुया। अली साईं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के हाल अहवाल ॾेई रहिया हुया त वही जो नुज़ूल थियो। अली साईं पंहिंजी होद खे कुशादो कयो ऐं हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो सर मुबारक अली साईं जी होद में रखियो।
वक्त गुजरंदो वयो अली साईं नमाज असर अदा न कई हुई सिज के लहंदे ॾिसी अली साईं खे नमाज जो ख्याल आयो अल्लाह जे खौफ जे करे अखिन मां गोड़ा वही हलिया जेके हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक चेहरे ते जॾहिं किरिया त हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो अखियूं मुबारक खोले पुछा फरमायो ए अली छो थो रोए अली साईं अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजी असर जी नमाज क़ज़ा थी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ फरमाई ए अल्लाह अली तुझे रसूल जी ताबेदारी में हुयो अली जी नमाज क़ज़ा में न थे बल्कि अदा में थे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दुआ खां पोइ वयल सिज वापस आयो हजरत अस्मा बिनते उमैस फरमाए थी पहाड़न जी चोटिन खां सिज उभरी आयो ऐं अली साईं पंहिंजी असर जी नमाज वॾे सुकून सां अदा फरमाई हजरत अब्दुल्ला इब्न उमर रज़ी अल्लाह ताला अन्हुमा बयान फरमाइन था असा हिकड़ी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गडु हुयासी पाण करीमन वट एराबी आयो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आइन तुरीद किथा जो इरादो आहे एराबी अर्ज़ कयो पंहिंजे घर वञण जो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हल लका इला खैरिन शा तुझे खैर जी तरफ रुग़बत नाहे अर्ज़ के खैर शाहे हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूल तू गवाही दे त नाहे कोई माबूद मगर अल्लाह के उन सां कोई शरीक नाहे ऐं तू गवाही दे त मुहम्मद अल्लाह जो बंदो ऐं रसूल आहे एराबी अर्ज़ कयो कोई दलील दियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हाज़ा शजरत ही वण आहे पोइ हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण दे इशारो फरमायो त वण पंहिंजो पाड़ू ज़मीन मां कढाए हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर थियो हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए त तू गवाही दे त वण जी टारिन ऐं पनन मां ही आवाज आयो अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु वो एराबी हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मौजूज़ो ॾिसी कलमो पढ़ी मुसलमान थियो दुआ कयो त अल्लाह ताला असांजे महबूब मुर्शिदन करीमन खे कामिल सेहत ऐं खिज़री हयाती अता फरमाए सदन जो सायो असां सभिनी मथां कायम ऐं दाइम फरमाए असांजी निस्बत पंहिंजे पीर कामिल सां आख़िरी दम ताईं कायम ऐं दाइम फरमाए सभु चओ आमीन बिजाए सैयद मुरसलीन आमीन।